एके बलोच न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। झंडोमरी में ख़बर शामिल कंदा हलूं तो झंडोमरी में जमड़ाऊ केनाल में निकरंदड़ ज़रदारी माइनर के रात देर से लगल घारन ते ज़ाब्तो न अची सघियो। 10 खां वधीक ॻोठ पानी हेठ। झंडोमरी शहर ऐं भरपासे जे सवें ॻोठनि मां अॻु में ई बरसाती पानी नेकाल न थी सघियो। मथां शाखनि जे घारनि तबाही मचाए छॾी। ॻोठाणनि वधीक चयो त असां राति खां आबपाशी अमलदारनि सां राब्तो करे रहिया आहियूं। चइनि हंधनि खां घारा लॻल आहिनि पर को बि ॿुधण वारो नाहे। ॻोठाणनि चयो त असांखे हथु वठियो ॿोड़ियो पियो वञे। ज़िला इंतिज़ामिया आबपाशी अमलदार मुकमल ग़ाइबु आहिनि। नोटिस वरितो वञे। झंडोमरी जे ज़रदारी शाख घारो लॻण सबबि 10 खां मथे ॻोठ पाणी हेठि अची विया। वधीक ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। झंडोमरी मां एके बलोच न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद रहीम ख़ासकेली जे रिपोर्ट मुताबिक़ झंडोमरी में जमड़ाऊ केनाल मां निकरंदड़ ज़रदारी माइनर खे राति देर लॻल घारनि ते ज़ाब्तो न अची सघियो। 10 खां मथे ॻोठ पाणी हेठि। झंडोमरी शहर ऐं भरपासे जे सवें ॻोठनि मां अॻु में ई बरसाती पानी नेकाल न थी सघियो। मथां शाखनि जे घारनि तबाही मचाए छॾी। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां राति देर खां आबपाशी अमलदारनि सां राब्तो करे रहिया आहियूं। चइनि हंधनि खां घारा लॻल आहिनि पर को बि ॿुधण वारो नाहे। ॻोठाणनि चयो त असांखे हथु वठियो ॿोड़ियो पियो वञे। ज़िला इंतिज़ामिया ऐं आबपाशी अमलदार मुकमल ग़ाइबु आहिनि।